ब्रेकिंग न्यूज़ से हैदराबाद में बिन नारनि खे शादी बहाने घुराए जिस्म फरोशी लाइ विकिरो करण वारे केस में गिरफ़्तार माउ ऐं पुट खे अदालत में पेश कयो वियो। अदालत गिरफ़्तार जवाबदारनि जुडिशियल रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। गुज़िरियल राति देर सां पुलिस सिरी घाट वारे इलाइक़े में छापो हणी ॿिन्ही नारनि नीलम ऐं इकरा खे बाज़ियाब कराए औरत समेत ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस इस्लामाबाद वासण औरत मसमात सुमेरा राजपूत जी फरियाद ते ॿिनि औरतुनि समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ बाज़ियाब नारनि खे शादीअ बहाने घुराए जिस्म फरोशी लाइ विकिरो करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस अॼु बाज़ियाब करायल ॿिन्ही नारनि ऐं केस में गिरफ़्तार माउ ऐं पुट खे अदालत में पेश कयो, जिथे अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ रिपोर्टर शबीर अबड़ो जी। शबीर, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, हैदराबाद में मार्केट पुलिस पारां इस्लामाबाद वासी ॿिनि नारियुनि खे बाज़ियाब कराइण वारो मामलो आहे। पुलिस नारियुनि नीलम ऐं अकरा खे शादी जे बहाने घुराए जिस्म फिरोशी लाइ विकिरो करण जो दाख़िल करे छॾियो आहे। इस्लामाबाद जी रावासेण मसमात समीरा राजपूत जी फिरियाद ते ॿिनि औरतुनि समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। गुज़िरियल राति देर सां पुलिस सिरी घाट वारे इलाइक़े में छापो हणी ॿिन्ही नारियुनि खे बाज़ियाब करायो हो। कार्रवाई दौरान घर मां औरत समेत 2 ॼणनि खे गिरफ़्तार भी कयो वियो हो। फिरियादी केस में मौक़ुफ़ अख़्तियार कयो त भेण फौजिया जी धेरनि इकरा ऐं नीलम खे इस्लामाबाद मां जाफ़र ऐं निज़ाम 18 दिसंबर ते वठी आया हुआ। केस में उन जणायो त ॿिन्ही भाणेजियुनि खे जिस्म फिरोशी लाइ 8 लाख रुपयनि में बेनज़ीर शाहीन, ज़ोहेब ऐं अलीम वटि विकिरो कयो वियो हो। पुलिस मूजिब केस में नामज़द औरत बेनज़ीर ऐं संदसि पुट अलीम खे गिरफ़्तार करे सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट नंबर 7 जी अदालत में पेश कयो आहे। अदालत ॿिन्ही माउ ऐं पुट खे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो आहे। जी शबीर, अव्हां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।